नंढो ब्लैक होल काइनात जे ॾोराहे देश में हाणे ताईं जो सभ खां नंढो ब्लैक होल दरियाफ़्त, जंहिंसां पाण ब्लैक होल जे ठहण जी हाणोके नज़रियनि ते नज़र विझण जी ज़रूरत बि थी सघे थी। माहिरनि 10,000 नूरी साल जे पंध ते हाणे ताईं जो सभ खां नंढो ऐं कमज़ोर ब्लैक होल दरियाफ़्त कयो आहे। हिन अक्सी तस्वीर में ॻाढ़े तारे जे वेझो हिकु ब्लैक होल नज़र अची रहियो आहे। उन ब्लैक होल जी एराज़ी 20 किलोमीटर आहे ऐं इहो हिकु वॾे तारे जे वेझो चकर लॻाए रहियो आहे, पर उन खे खाइण या उन जो मादो चोरी करण खां मजबूर आहे। 83 ॾींहं में ही ब्लैक होल पंहिंजो हिकु चकर पूरो करे वठंदो आहे ऐं इहो ख़्यालु आहे त इहो ज़मीन खां 10,000 नूरी साल जे पंध ते आहे। हिन ब्लैक होल खे ओहियो स्टेट यूनिवर्सिटी जे टूड थॉमस ऐं उन जी टीम दरियाफ़्त कयो आहे। हिन नंढे ब्लैक होल जी क़ीमत असांजे सिज खां 3.5 वधीक आहे। जेकॾहिं को न्यूट्रॉन तारो ऐं ब्लैक होल असांजे सिज खां ॿीणो या 5 वधीक जिस्मात जो हुजे त हुनखे मास गैप चवंदा आहिनि। न्यूट्रॉन तारो या ब्लैक होल ॿई घणे तारे जे तबाह थियण सां पैदा थींदा आहिनि। टूड थॉमस जे मूजिबि असां उन ई तरह जा नंढा ब्लैक होल जे हिकु नए क़िस्म दरियाफ़्त करण वञी रहिया आहियूं ऐं उन जी सही अंदाज़ में दर्जाबंदी जी ज़रूरत आहे। उन बुनियाद ते नंढा ब्लैक होल ऐं न्यूट्रॉन तारा जी तहक़ीक़ वधीक साम्हूं आई आहे। वधीक साइंसी वीडियो ॾिसण लाइ साइंस जी दुनिया यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं हिन बेल जे बटन खे बि ज़रूरु दॿाईंदा, जीअं नई ईंदड़ वीडियो तमामु जल्द अव्हां ताईं पहुची सघे।